Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस पारां गुलाम मुर्तज़ा जतोई जे मामले ते पीपल्स पार्टी क़यादत ऐं सिंध पुलिस ख़िलाफ़ क़ानूनी रस्तो इख्तियार करण जो फ़ैसिलो। सदरुद्दीन शराशती जी सदारत हेठि मरकज़ी राब्ता कमेटी जे इजलास दौरान ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त अदालत टिनि केसिस में मुर्तज़ा जतोई जी ज़मानत मंज़ूर कई, पर बदनियती जी बुनियाद ते वधीक हिकु कूड़ो केस ठाहियो वियो जेका अदालत जे हुकुम अदुली आहे। अहिड़े अमल ते पीपल्स पार्टी क़यादत ऐं सिंध पुलिस ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खयो वेंदो। गुलाम मुर्तज़ा जतोई जी आज़ादी पहिरीं तरजीह आहे। इंसाफ़ न मिलियो त सियासी हिकमत अमली जो ऐलान कयो वेंदो। स्टील मिल मां वधीक 1350 मुलाज़िम बरतरफ़। मिल इंतज़ामिया मुलाज़िमनि जे बरतरफ़ी जा लेटर जारी करे छॾिया। बरतरफ़ी जा लेटर मुतासिर मुलाज़िमनि जे घरनि जी एड्रेस ते उमणिया पिया। बरतरफ़ थियल मुलाज़िमनि में IR ऐं PDN, सिक्योरिटी, CRM, सेफ्टी ऐं RMHT जा मुलाज़िम शामिल। सामुंडी GT, COBP, इलेक्ट्रिक ऐं ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट जा बि समय मुलाज़िम नौकरियुनि मां कढिया विया। स्टील मिल जे ज़रियनि मूजिबि लेबर कोर्ट पारां अपीलनि ते फ़ैसिलो ॾियण बाद मिल इंतज़ामिया मुलाज़िमनि जी डाउन साइज़िंग कई। सिंधु दरिया में पाणी न आहे त कैनाल कीअं ठहंदा? कैनाल ठाहिण न ॾींदासीं। हड़ताल करण जी ज़रूरत न आहे। असां आवाम जा मुहाफ़िज़ वेठा आहियूं। कालाबाग डैम ख़िलाफ़ कमु शहीद वटि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी क़यादत में असां धरणो हणी मनसूबो ख़त्म करायो हो। सखर लिटरेचर फेस्टिवल में ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त वफ़ाक़ सिंध में को बि कमु नथो कराए। रेलवे एयरपोर्ट रोड नेटवर्क कमु नथो करे। सखर खां कराची ताईं क़ौमी शहरा जी हालत ख़राबु आहे। इंडस हाईवे अवां जी आॾो मिसाल आहे। रोड़ी जंक्शन हुई पर हाणे उते ट्रेनूं नाहिनि बीहंदियूं। उॾाम पाकिस्तान में 5 ईद जो ज़िक्र आहे। अॼु खां 17 साल अॻु 2008 में 5 ईद हुयूं। सिंध जे माण्हुनि हमेशह पीपल्स पार्टी जो साथ ॾिनो आहे। असां कॾहिं बि अवाम खे अकेलो न छॾींदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां दौरे दौरान सखर बैराज जे अरिड़हं दरवाज़नि जी तब्दीली वारे कम जो मायनो। आपाशी इख़्तियारनि तरफ़ां वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। वॾे वज़ीर अरोड़ यूनिवर्सिटी में गर्ल्स बॉयज़ हॉस्टल ऐं ऑडिटोरियम जो बि इफ़्तिताह कयो। मुराद अली शाह अरोड़ यूनिवर्सिटी में वैक्स म्यूज़ियम जो दौरो करे शागिर्दनि जी तैयार कयल आर्ट वर्क जो मुआइनो कयो। सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण ख़िलाफ़ सिंध जो अवाम मुसलसल सरापा एहतजाज। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं मुज़ाहिरा। क़ौमी अवामी तहरीक जो मीरपुर साकरो खां ठटे ताईं पैदल मार्च। सखर, नवाबशाह, कंबर ऐं ठटे में बि एहतजाजी रैलियूं। दादू, कंदकोट, बाडर, टंडो आदम, बदीन ऐं ॿियनि शहरनि में बि मुज़ाहिरा। तकरारी कैनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंधु दरिया ते 6 कैनाल ठाहिण वारो मनसूबो सिंध जी तबाही ऐं बर्बादी जो मनसूबो आहे। कैनाल ठहिया त सिंध खे पाणी जी फ़राहमी मुकमल तौरु बंदि थी वेंदी, ज़मीनूं बंजर थी वेंदियूं। हिकु नोटिफिकेशन लाइ सभु वेही रहिया, इहा असांजी हालत आहे। सुप्रीम कोर्ट में जनरल रिटायर्ड बाजवा जी मुलाज़मत जे मुद्दे में वाद जो ज़िक्र। सुप्रीम कोर्ट में सिविलियंस ऐं मिलिट्री ट्रायल केस में आईनी बेंच जे जज ॿुधणी दौरान अॻूणे आर्मी चीफ जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा जी मुलाज़मत में वाद ते जस्टिस मंसूर शाह जे फ़ैसिले जो हवालो ॾिनो। सुप्रीम कोर्ट में जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जी सरबराही में 7 रुकनी आईनी बेंच फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ते ॿुधणी कई। ॿुधणी दौरान जस्टिस अमीनुद्दीन चयो त सलमान अकरम राजा दलीलनि में भारत जो हवालो ॾींदे चयो हो त उते मिलिट्री ट्रायल ख़िलाफ़ आज़ादाणे ट्रिब्यूनल में अपील वेंदी आहे। भारत में अपील जो हक़ पार्लियामेंट कानून साज़ी ज़रिए पाण ॾिनो या अदालती हिदायतूं हुयूं। इन ते PTI बानी जा वकील उज़ैर भंडारी जवाबु ॾिनो त मूंखे इन बाबति ॼाण न आहे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾिना त असांजे आॾो कुलभूषण यादव जो मिसाल मौजूदु आहे। कुलभूषण खे ख़ुसूसी कानून साज़ी ज़रिए अपील जो हक़ ॾिनो वियो। अपील जो हक़ इंसाफ़ जी आलमी अदालत जे फ़ैसिले सबबि ॾिनो वियो। जस्टिस नईम अख्तर अफ़ग़ान जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा जी मुलाज़मत में वाद वारे केस जो ज़िक्र कयो। जस्टिस नईम चयो त अॻूणे आर्मी चीफ जी मुलाज़मत जे मुद्दे में वाद जो केस बि मौजूदु आहे। आर्मी चीफ जी मुलाज़मत जे मुद्दे में वाद जो कानून न हो। सुप्रीम कोर्ट जी हिदायत ते पार्लियामेंट आर्मी चीफ जे वाद लाइ कानून साज़ी कई। जाइज़ा मिशन 3 मार्च ते पाकिस्तान पहुचंदो। पघारदार तबिके खे रिलीफ IMF जी रज़ामंदी सां मशरूत। 9 रुकनी IMF वफ़्द चाइनीज़ सूबनि, नाणेवारी वज़ारत, तवानाई, स्टेट बैंक, FBR, ओगरा ऐं नेपरा सां ॻाल्हियूं कंदो। ज़रियनि मूजिबि IMF सां इक़्तिसादी जाइज़नि बाबति ॻाल्हियूं 15 मार्च ताईं जारी रहंदियूं। नेथन पोर्टर जी क़यादत में 9 रुकनी वफ़्द पाकिस्तान जो दौरो कंदो। नाणेवारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि ॻाल्हियूं 2 मरहलनि टेक्निकी ऐं पॉलिसी सतह तहत थींदियूं। IMF माली साल 2025-26 जी बजट लाइ तजवीज़ूं ॾींदो। ज़रियनि मूजिबि पघारदार तबिके खे रिलीफ IMF जी रज़ामंदी सां मशरूत हूंदो। नाणे, तवानाई, रिथाबंदी ऐं स्टेट बैंक सां ॻाल्हियूं थींदियूं। FBR, ओगरा ऐं नेपरा समेत ॿिया इदारा बि ॻाल्हियुनि में शामिल हूंदा। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त चाइनीज़ सूबनि सां अलॻि अलॻि ॻाल्हियूं कयूं वेंदियूं।
क्लाइमेट फाइनेंसिंग ते अॼु पंजाब ऐं बलूचिस्तान सां ॻाल्हियूं थींदियूं। 9 मई जे पुरतशद्दुद वाक़िअनि जी रिपोर्ट मां PTI जे सदर चौधरी परवेज़ इलाही ऐं तहरीक इंसाफ़ जो वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी जा नाला ग़ाइब। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी काबीना खे पेश कयल रिपोर्ट में फ़ौजी तनसीबात ते हमलनि में PTI जे केतिरनि ई अॻवाननि जे मुबैना किरदार जा तफ़सील मौजूदु आहिनि। रिपोर्ट में 9 मई वाक़िअनि जी मनसूबाबंदी जो PTI बानी ते इल्ज़ाम मढ़ियो वियो। ज़रियनि मूजिबि रिपोर्ट में परवेज़ इलाही ऐं शाह महमूद कुरैशी जा नाला शामिल न आहिनि। परवेज़ इलाही ऐं शाह महमूद कुरैशी जा नाला रिपोर्ट मां ग़ाइब थियण सवालिया निशान बणिजी विया। पंजाब हुकूमत सूबे में क़दीम फ़ौजदारी कानून खे तब्दील करण जो फ़ैसिलो करे छॾियो। सूबाई घरू खाते जे तर्जुमान मूजिबि फ़ौजदारी कानून तब्दील करण लाइ कानूनी सुधारा कमेटी क़ाइमु कई वई, जंहिंजी सरबराही DIG कामरान आदिल कंदो। कमेटी कानून खे जदीद ऐं मुअसर बणाइण लाइ 3 महीननि में 5 सिफ़ारिशूं पेश कंदी। तर्जुमान ॿुधायो त कमेटी फ़ौजदारी ज़ाब्ता 1898 ताज़ीरात पाकिस्तान 1860 कानून शहादत ऑर्डर 1984 में तरमीम जो मसवदो तैयार कंदी। कमेटी क़ौमी सलामती जे कानून जो मसवदो बि तैयार कंदी। पंजाब जे घरू खाते मूजिबि ॾोहनि जी रोकथाम, कानून जो मुअसर निफ़ाज़ ऐं अमन जी बहाली बाबति कानूनी सुधारा आंदा वेंदा। पंजाब में ख़ासि तौरु औरतुनि ऐं ॿारनि जे तहफ़्फ़ुज़ बाबति कानून में तरमीमूं तजवीज़ कयूं वेंदियूं। सुधारा कमेटी दहशतगर्दी टोड़, साइबर क्राइम, सिक्योरिटी ऐं बैनुल सूबाई राब्तनि बाबति कानून में तरमीमूं तजवीज़ कंदी। कमेटी जदीद साइंसी टेक्निक, कानून ऐं मुआशरती घुरिजनि पिटांदड़ तरमीमूं तजवीज़ कंदी। हैदराबाद जी फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पाणी कारो गोंगड़ो सिम नाले में छोड़ करण ख़िलाफ़ बुरड़ी शाह करीम में समें ॻोठाणनि ऐं आबादगारनि जो धरणो। मुख़्तलिफ़ ॻोठनि जे समें रहवासियुनि ऐं आबादगारनि एहतजाजी रैली करी। आबादगारनि जो चवणु आहे त फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पाणी छोड़ थियण सबबि न रुगो ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि, पर इंसानी ज़िंदगियुनि लाइ बि ख़तरा पैदा थी विया आहिनि। फौरी तौरु ज़हरीले पाणी जो छोड़ बंदि करण जो मुतालबो। चोर जमाली में बदअमनी ऐं मनशियात जे विकिरे ख़िलाफ़ शहरी रस्तनि ते निकिरी आया। वापारी एसोसिएशन जे सॾ ते दुकानदारनि ऐं शहरियुनि एहतजाजी रैली कढी थाणे आॾो धरणो हयो। धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल। वापारी एसोसिएशन जे अॻवाननि चिताव ॾिनो त मनशियात जा अॾा बंदि कराए बदअमनी ते ज़ाब्तो न आंदो वियो त शटबंदि हड़ताल जो सॾु ॾींदासीं। MQM हक़ीक़ी जे चेयरमैन आफ़ाक़ अहमद जी 3 केस में बि ज़मानत मंज़ूर। आज़ाद करण जो हुकुम। अदालत मुहाजिर क़ौमी मूवमेंट जे सरबराह खे 1 लख रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो त जेकॾहिं आफ़ाक़ अहमद ते वधीक को केस न आहे त खेसि आज़ादु कयो वञे। आफ़ाक़ अहमद ख़िलाफ़ डंपर साणण जो सजाणी थाणे ते केस दाख़िल थियल हो। आफ़ाक़ अहमद जी 2 केसिस में अॻुवाट ई ज़मानत मंज़ूर थियल आहे। सिंध हाई कोर्ट जो बल्दिया फैक्ट्री केस में नामज़द जवाबदार हमाद सिद्दीकी जी गिरफ़्तारी लाइ इंटरपोल सां रुजू करण जो हुकुम। क़त्ल केस में नामज़द दुबई फ़रार थी वियल मुबैना जवाबदार तकी हैदर शाह जे पाकिस्तान हवालगी बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। घरू तोड़े परॾेही खाते रिपोर्ट जमा कराए छॾी। डिप्टी अटॉर्नी जनरल मौक़िफ़ इख्तियार कयो त तकी हैदर, हमाद सिद्दीकी ऐं खुरम निसार मफ़रूर आहिनि। तकी हैदर जी हवालगी बाबति गॾियल अरब अमारात के काग़ज़ माणे छॾिया आहिनि। हाई कोर्ट बल्दिया फैक्ट्री केस में मफ़रूर जवाबदार हमाद सिद्दीकी जी गिरफ़्तारी लाइ इंटरपोल सां रुजू करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत मफ़रूर जवाबदार खुरम निसार बाबति घरू खाते सिंध जे फोकल पर्सन खे तलब कंदे ॿुधणी 22 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार माहम अमजद पंहिंजे पीउ जी मुबैना क़ातिल जी मां पाकिस्तान मुंतक़िली दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। हैदराबाद पुलिस ऐं वकीलनि में तकरार निबिरी न सघियो। अदालती कार्रवाइनि जे बाइकआउट सबबि साहिल रुली विया। SSP हैदराबाद डॉक्टर फ़ारूक लंजा जी बदिली न थियण ख़िलाफ़ वकीलनि अॼु बि केसिस जी पैरवी न कई। सिंध हाई कोर्ट ऐं डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सर ते वकीलनि अदालती कार्रवाइनि जो बाइकआउट बरक़रार रखियो। वकीलनि जे हड़ताल सबबि 8 ॾींहं बि अदालतुनि में केसिस लाइ ईंदड़ पुलिस अहलकारनि ऐं ऑफिसर्स जी दाख़िला बदस्तूर बंदि। ऐं कराची में घरू अणबड़ तां 3 भेनरुनि मुबैना तेज़ाब पी छॾियो। ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। औरंगी टाउन जे इलाइक़े मुस्लिम नगर में वाक़ियो मुबैना तेज़ाब पी आपघात जी कोशिश कंदड़ भेनरुनि में रुबाब, सबा ऐं रिफ़त शामिल। खेनि जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि नारिन घरू तकरार सबबि तेज़ाब पीतो वधीक जांच कयूं पिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस में ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।